सिंध यूनिवर्सिटी जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार 11 साल गुज़री विया, पोइ बि हिननि खे अञा आर्डर न मिलिया आहिनि ऐं उन जे लाइ ही एहतजाज करे रहिया आहिनि। 524 ॾींहं आहे अॼु हिननि खे ही जनाबाग लाड़काने में असांखे 11 साल गुज़री विया आहिनि, पर कंहिं बि सियासतदान पीपल्स पार्टी या कंहिं ॿी पार्टी या सियाण धुरियुनि को बि नोटिस न आहे वरितो, न ई असांजे हक़ में को ॻाल्हायो आहे। असीं मुतालबो था कयूं ऐं पुरज़ोर अपील बि कयूं था मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी खां त असांजे मामले जो नोटिस वठी ऐं असांखे आर्डर ॾिना वञनि ऐं असां में जेका बेचैनी आहे ऐं बेरोज़गारी आहे फाका कशी आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं असीं बिलावल ज़रदारी खे हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु करणु चाहियूं था त हीउ हिते जेको अवां इलेक्शन हारायो था उनजो वॾे में वॾो जेको सबबु आहे हितां जे नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं न ॾियणो आहे। असीं वरी बि अपील कंदासीं त महिरबानी करे इन ते पंहिंजो नोटिस वठी ऐं नौजवाननि सां मेरिट ऐं बहितरीनु सुठो सलूक कयो वञे, मेरिट खे मान ॾिनो वञे। असीं उन सां गॾोगॾु हिन वेब चैनल जे थ्रू असां सॼी सिंध जे नौजवान पढ़ियल लिखियल नौजवाननि खे असां पुरज़ोर अपील था कयूं त तव्हांजो हक़ु मेरिट तव्हांखे न मिलंदी, कॾहिं बि न मिलंदी। उन जे लाइ महिरबानी करे पंहिंजो रोडनि रस्तनि ते निकिरी अचो ऐं मेरिट जे लाइ एहतजाज कयो त जीअं असांजो मुस्तक़बिल ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल सुठे नमूने सां गुज़री सघे। सिंधी यूनिवर्सिटी जे तहत जेको आहे असां टेस्ट ॾिनी थिए जंहिंजो इहो शर्त हुयो त जेको 60% खणंदो उनखे आर्डर ॾिनो वेंदो, मगर असां जेको आहे 60% खां वधीक मार्कूं खयूंसीं, 83 खयूं, 90 खयूं, उन्हनि खे आर्डर ॾिना विया जेके माना या त वेठा ई न हुया या त वरी अनक्वालिफाइड आहिनि, उन्हनि खे आर्डर ॾिना विया। असां कोर्ट जे तरह असां वियासीं 2012 में वरी टेस्ट वरिती आहियूं, 2014 में वरितऊं टेस्ट, 18 में वरितऊं। असांखे जेको वेटिंग ते विहारे अथऊं, एॾा साल असां जेको वेटिंग ते विहारे अथऊं, ॿियनि खे खणंदा था वञनि, असां हुते वेठा आहियूं। महिरबानी करे असांखे इहो आर्डर ॾिना वञनि ऐं असांजी हिन वक़्तु सभिनी दोस्तनि जी उमिरि जे एज जेको आहे सो ओवर थी वई आहे। हिन महिल कोई बि माना काथे बि अप्लाई बि नथो करे सघे, सो असां पुरज़ोर अपील था कयूं बिलावल ज़रदारी चेयरमैन पीपल्स पार्टीअ जे खे त असांखे महिरबानी करे आर्डर ॾिना वञनि त तव्हांजी महिरबानी थी। सेरानी टेस्ट पास कई थिए, उन में शर्त रखियो जेको 60% मार्कूं खणे उहो पाण उस्ताद सम्झे। पोइ उन जे बावजूदि हिननि छा कयो जो फेल उमेदवारनि खे आर्डर ॾिना विया, जेके टेस्ट वेठा ई न हुया, फेक डिग्री वारा, जाली डोमिसाइल वारा। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था, बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कयूं था जल्द खां जल्द नोटिस वठी असांखे आर्डर ॾिना वञनि ऐं असांजी फाका कशी ख़तमु कई वञे। शफीक रहमान बुल्लो, चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।